जो क़ौम जियारे वो जीअंदो रहंदो, जो आम गुज़ारे वो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे वो जीअंदो रहंदो। ही सभई शेर पढ़ण जो हिकिड़ो मक़सदु हुयो, जंहिंमें सभिनी शाइर अॼु जे हिन प्रोग्राम, अॼु जे हिन सिंधी शाइर पंहिंजे लिहाज़ सां कई, बेटाई सरकार पंहिंजे लफ़्ज़नि में कई, उस्ताद बुखारी पंहिंजे लफ़्ज़नि में कई। चवण जो मक़सदु आहे त ही उहे इंसान आदिल जहिड़ा जेके डिवोटेड पर्सन, माना हिननि पंहिंजी पूरी ज़िंदगी, पूरी जमार आर्डर पर्सन, माना अहिड़ो इंसान जो मां सम्झां थो त असांजे हिन दादूअ में हिन वक़्तु मूंखे त को नज़र कोन थो अचे जो मां कंहिंजो नालो खणां, छाकाणि त राति हुजे, ॾींहुं हुजे, मंझंदि टाक हुजे या शाम हुजे, हिन माण्हू में हिकिड़ी चुरपुर हूंदी हुई, मूवमेंट हूंदी हुई, हिकिड़ो तारुफ़ हूंदो हो। माना ख़ामोशी खे ज़िंदगी न सम्झंदो हो। हीअ चऊं सम्झंदो हो त जेको तारुफ़ आहे माण्हू में, जेको चुरे पुरे थो, उहो ई माण्हू ज़िंदा आहे। हीअ कॾहिं बि ख़ामोश न वेठो, कॾहिं आराम न कई, कीअं बचड़नि खे टाइम ॾींदो हो, मूंखे सम्झ में कोन थो अचे त हे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, सिंधी अदबी संगत, पंहिंजो सासुनि में मुलाज़िमो, उन्हनि जी बि एसोसिएशन, उनजो बि ऑर्गेनाइज़र हो, ऐं सिंध लेवल ते। त हीअ सभु शयूं हिकु वक़्त में हिकिड़ो इंसानु उहो ई इंसानु करे सघे थो जेको एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुजे, ग़ैर मामूली ज़हीन माण्हू, ग़ैर मामूली, जंहिंजे लाइ माण्हू पोइ यानी अल्फाज़ नथा मिलनि जो मां हुनखे का डेटा ॾेई सघां, कुझु चई सघां हुनजे लाइ। त छा मशीनी पुर्ज़ो हो जेको माना हर जाइ ते मुतरफ़ थी कमु पियो करे। ऐं सच पुछो त शहीद आदिल सां मुंहिंजी सिर्फ़ु 4 साल रफ़ाक़त रही, सिर्फ़ु 4 साल, 88 खां 92 छाकाणि त मुंहिंजो पीरियड 88 खां दादू में शुरू थिए थो, पोइ 88 इन करे बि शनासई कान्हे दादू आसिम सां, ऐं हुन सां जेका शनासई रही सो बि इन हद ताईं जो सिर्फ़ु हू स्टेज कंपेयर हूंदो, ऐं अहिड़ो कंपेयर हूंदो हो जो हिन वक़्तु जेके बि रेडियो ते, टेलीविज़न ते जेका कंपेयरिंग कनि था, जेको ॻाल्हाइनि था, उहो आदिल जी भेट में कुझु बि न, माना ज़ीरो जे बराबरि आहिनि। आदिल वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हो, उन वटि लफ़्ज़नि जी ईअं माला हूंदी हुई, जेॾीमहिल ईअं कंपेयरिंग कंदो हो, ॻाल्हाईंदो हो त लफ़्ज़ ॼण आदिल जे ख़्याल जा मुताज थी वेंदा। लफ़्ज़ सोचींदा त असांखे आदिल परफॉर्म कराए, असांखे चवराए, कुझु चवे, त हुन वटि ख़बर न आहे त कहिड़ी दया ही छा हो, हुन वटि कहिड़ो जादू हो, कहिड़ो सहर हो जो माइक ते जेॾीमहिल ॻाल्हाईंदो हो, ऐं ख़ासि करे कमीस जेका पाईंदो, हिते हुन जूं हिते हूंदियूं, हे फुल्क न हूंदी ॿाह हुनखे, अध ते ईअं कमीस ऐं ॾाढी सुहिणी लॻंदी हुअसि, ठहंदी हुअसि। हुन जूं यादूं, हुन जूं ॻाल्हियूं दोस्त बयानु करे विया, मूंखे त कोन थो मिले, कड़ी विथी कान थी मिले, अहिड़ा लफ़्ज़ मूंखे नथा मिलनि, साथ नथा ॼण मां कुझु बयानु करे सघां। बहरहाल तमामु हिकिड़ो ग़ैर मामूली इंसानु हो। ऐं मां हिन माज़रत सां दोस्त महसूसु कयो हूंदो त मां छो परे रहियुसि, छो आउट रहियुसि हिन प्रोग्राम में, जेका मुंहिंजी सरगर्मियुनि सां तव्हांखे नज़र न पई अचे, इवेंट जो मां स्टेज ते बि न आहियां। हिन जा सबबु आहिनि, हाणे उन्हनि सबबनि खे हिते बयानु करणु ज़रूरी नथो सम्झां। बाक़ी मयारी आहियां जो पाण खे क़सूरवार सम्झां थो, क़सूरवार त मां छो आउट आहियां। स्कूल जे इजाज़त जी हिननि दोस्तनि ॻाल्हि कई त मां वॾो हुन ते थोरो कयो आहे, एहसान कयो आहे। बाबा ही स्कूल आदिल सकीराणी जे लाइ कहिड़ो हेडमास्टर हूंदो जेको इजाज़त न ॾींदो, परमिशन न ॾींदो हिन स्कूल जी, हिन इदारे जी। ऐं आदिल त हिननि इदारनि खे तामीर करण में उन्हनि जो कंट्रीब्यूशन हो। हीउ स्कूल हुयो जो आदिल सकीराणी अहिड़े शख़्सियतुनि जा लेक्चर कराया हिते, जेके हाणे शायदि जेके अदबी संगत जा दोस्त या सिगा जा दोस्त केतिरो बि न चाटी जो ज़ोर लाइ पोइ हिन वक़्तु दादू में इहे अचण बि पसंदि कोन कंदा, पर आदिल जे फ़ोन ते बि
हिते पहुची वेंदा ऐं हिते लेक्चर ते कंदा आहिनि स्कूल में हिन विरांडे में हिते पुराणी बिल्डिंग जेका असांजी आहे हिते लेक्चर थींदा सोभ ज्ञानी ताणी ॾिसो त छा स्कॉलर आहे इन जा लेक्चर नूरुल हुदा शाह उन जा लेक्चर मतिलबु त शख़्सियतूं ख़ासि करे असांजा इंडिया जा अदीब शाइर या सिंध जा अदीब शाइर फ़ोन ते यानी आदिल जे फ़ोन जा मुंतज़िर हूंदा अॼुकल्ह आदिल असांखे घुराए त असां प्रोग्राम कयूं हाणे असां माण्हुनि खे मिठियूं था कयूं हाणे असां माण्हुनि खे ॿाहूं था ॿुधूं त तव्हांखे सदारत ॾींदासीं माण्हुनि था इहो फ़र्क़ु आहे असां माण्हुनि खे सदारत जी लालच था ॾियूं त बाबा असां तव्हांखे सदारत ॾींदासीं तव्हां प्रिज़ाइड कजो असांजो प्रोग्राम अचो चवंदा टाइम न आहे पर सच थो ॿुधायो त ही छा हो आदिल जो जादू हो जो इंतज़ारु कंदा त आदिल असांखे फ़ोन करे त असां वञूं पहुचूं आदिल जे प्रोग्राम जो हिकिड़ो माण्हुनि में क्रेज़ हूंदो त असां हिन प्रोग्राम में वेहूं तकलीफ़ में वेहूं छा हुन में कहिड़ी ॻाल्हि कहिड़ो जादू हो बसि आहियूं दुनिया शाहिद आहे त अहिड़नि माण्हुनि खे वरी उमिरि बि घटि मिली आहे भली दुनिया जा जेके बि फ़क़ीर दानिश्वर जेके बि ईअं परवान चढ़िया मथे चढ़िया अञा उन्हनि वटि उॾा मुख वारा मस ईअं पर पहुता त बि यकदमि उन्हनि जा कटिजी विया पर बसि पोइ अहिड़ियूं शख़्सियतूं ज़िंदह नथियूं रहनि छा सबब आहिनि जा कहिड़ा सबब आहिनि जिन खे ज़िंदह रहणु खपे नथा रहनि जिन खे रहणु ई न खपे मां चवां थो हिकिड़ो ॾींहुं ज़िंदगी में हिते न हुजनि भलो आहे पोइ वेठा आहिनि छा ऐं जेके जिन माण्हुनि दुनिया खे ज़रूरत आहे इन्हनि माण्हुनि जी ज़रूरत आहे दादू वारनि खे अदबी संगत खे ज़रूरत आहे सिगा खे ज़रूरत आहे पर इहे माण्हू नथा रहनि हिननि जा पर कटिजी था वञनि सबब कहिड़ा आहिनि इहो वॾो फ़लसफ़ो आहे गुल मेहरान गुल लतीफ़ गुल अयाद गुल सिजावल ॾिसो हे नंढड़ो सिजावल जेको हिते ॻाल्हाए थो कंपेरिंग करे थो मां सची थो ॿुधायांव त मूंखे थोरी ख़ुशबू आदिल जी महसूसु थी थिए इहा वरी आदिल वांगुरु बाक़ाइदे कंपेरिंग कंदो ऐं बहितरीनु कंपेरिंग थो करे थोरो मायूस पाण खे सम्झे थो त मां नथो ॻाल्हाए सघां पर अदा गुल सिजावल तव्हां तमामु सुठो था ॻाल्हायो ऐं कॉन्फिडेंस सां था ॻाल्हायो तव्हांजी हीअ पहिरीं माइक आहे पहिरीं स्टेज आहे असां जॾहिं हिन स्टेज ते पहिरियों दफ़ो ईंदा हुआसीं असांखे रखंदा हुआसीं हीअं हलंदा हुआसीं कोन ॻाल्हाए सघंदा हुआसीं हीअ स्टेज हिन माइक ते जड़नि तड़नि टंगूं कोन बीहंदियूं ऐं तव्हां ॻाल्हायो था तव्हां माण्हुनि खे सॼो था शेर पढ़ो था हीअ तव्हांजो फस्ट टाइम आहे इनशाला ईंदड़ वर्षी ते जॾहिं तव्हां हिते माइक ते बीहंदो त तव्हां बाक़ाइदे उॾामंदो तव्हां में एॾा पर फुटी पवंदा जो ॾिसिजो पाण खे त छा तव्हांजो एतमाद बहाल थो थिए हीअ स्टेजूं हीअ माइकूं बि तव्हांजूं हाणे ख़बर असांजो हाणे अछो मथो थी वियो असां त हाणे असांजी हाणे मां सम्झां थो त अहिड़ी का बि मंज़िल कान्हे असां त हाणे शायदि वापसी जो टाइम थी वियो आहे असांजो ऐं हीअ माइकूं हीअ स्टेजूं तव्हांखे संभालणियूं आहिनि अॻिते बि तव्हांखे वधणो आहे ऐं ज़ाहिर आहे त तव्हां में ख़मीर तव्हां में खून उन पंहिंजे अबे जो टल आहे जो तव्हां उहा जाइ पकिड़े सघो था उन जाइ ते पहुची सघो था तव्हां में आहे तव्हां में उहे अंसर मां ॾिसां थो अलाह पाक तव्हांखे वॾी ॼमार ॾींदो ऐं तव्हां में इहो टैलेंट आहे ऐं वधंदो इनशाला तव्हां टैलेंट बाक़ी थोरियूं शिकायतूं जेके दोस्तनि कयूं त दोस्त उहे न आहिनि जेके गुज़िरियल साल हिते वॾियूं ॻाल्हियूं करे विया त असां सिंध सतह जो प्रोग्राम कंदासीं हीअं कंदासीं बाबा हाणे ईअं ॻाल्हियूं कबियूं आहिनि माण्हू का ॻाल्हि करे वञे त ज़रूरी कोन्हे को थी पवे हीअ को नबी या पैगम्बर जेके ॻाल्हियूं हदीसूं कोन करे विया जो बसि हिननि चई सो थी वेंदी तंहिंजे करे हिन जो न को तव्हां दिलि में रखो न को डुक कयो हुननि जो हीअ सिलसिला हिन दुनिया जा पिया हलंदा ऐं इनशाला तव्हां जीअं जज़्बे सां हीअ कयो पिया था बेकनि खे यादि ऐं मां तव्हांखे ॿुधायांव थी जेके बि दादू जा वासी वेठा आहिनि ॿुधायांव थो त हीअ त आदिल जी वर्सी साल ॿ साल ॿिए साल थिए पई थी मां तव्हांखे नाला खणां ऐं उन्हनि जा पुट करोड़पति पुट पंहिंजे एबी जी वर्सी करे सघनि था पर नथा कनि हीअ अलाह सां तव्हांखे हिमत ॾिनी आहे हीअ तव्हां खां कराए पियो थो वर्सी तव्हांखे ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां थी छॾियांव त साल औलाद तव्हां हे जेके वर्सूं कयो पिया था तव्हां अला कंदो त तव्हां वधंदो विझंदो असांखे पंहिंजी उमेद का बि कान्हे असांखे पंहिंजे औलाद में इहा का बि पक कान्हे का त असांजे मरण खां पोइ ॾींहुं मल्हाईंदा का वर्सी कंदा असांखे का बि पक कान्हे का ऐं इहो तव्हांखे क्रेडिट मिलियो आहे जो भले अबे जा पुट आहियो तव्हां में इहे शयूं मौजूदु आहिनि जो पंहिंजे अबे खे यादि कंदा ऐं यकीन सम्झो त हिन वक़्तु हिन सोसाइटी में हिन समाज में हिन वक़्तु जेका सूरत आहे इहा ई आहे त जेको चाहे थो त मुंहिंजी वर्सी थियणु खपे त पंहिंजो बैंक बैलेंस बि औलाद जे लाइ छॾे वञे
इदारा बि इहे अथव, नाला वॾा आहिनि, उन्हनि खे 5 रुपया ॾींदो बाबा। जेकॾहिं मां हिन महिल मुंहिंजो किताब ॿियो साल आहे छपियो पियो आहे, को उनजी मोहरत रुगो कोन थो कराए, पर जेकॾहिं मां चवां त बाबा हे 20,000 मां ॼाणो त मुंहिंजी कयो हुए, छो न कंदा बाबा? किताब असां छपरायूं, पैसा वरी मोहरत जा ॾिना, असां न ॾींदासीं त असांजी मोहरत ईंदी ई कान। तव्हांजे करे मरी वञण खां अॻु में पंहिंजो बैलेंस रखी वञो त असांजी वर्सी मल्हाए। तंहिंजे करे अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। हिन वक़्तु सॼे सोसाइटी में इहो सिस्टम ठही वियो अथव त पंहिंजे रबनि जूं पंहिंजनि जूं वर्सियूं बि पाण मल्हायो ऐं रिहाणियूं बि पंहिंजूं पाण मल्हायो। जेकॾहिं मां चाहियां त मां पंहिंजी रिहाण मल्हाए सघां थो। 10-20 हज़ार जा मां विराम सिंधी खे आज़ाद बि संगत पए थी, मुंहिंजी वरी रिहाण मल्हाइण छो नथो थी आहे? मुंहिंजो भॻ आहे, शाम जे पेर ते पहुची वियो आहियां, मां बि मल्हायो त मल्हाईंदा वीचारा, छो न मल्हाईंदा? हाणे ईअं अथव, पंहिंजूं वर्सियूं ऐं पंहिंजूं शामूं पाण मल्हायो, पंहिंजनि किताबनि जी पाण मोहरत कयो। बाक़ी तव्हां इहो वेही सोचो त इदारा असांजे लाइ सभु कुझु कंदा। बाबा इदारा उहे रहिया ई कोन, छो जो इदारो आदत उहो गुज़ारियो माना